कुत्तो छा जाने कणक जी मानीअ मां हवाले खे कहिड़ी ख़बर बैंक में खातो कीअं खोलाइबो आहे पर बैंक में खातो हवाले जो खुलियो छो आहे इहो कमु कंहिं कयो आहे इहो कमु बैंक वारनि कयो आहे चाचू तूं जज़्बाती न थी जेकॾहिं बैंक जो लेटर आयो आहे त पोइ हवाले जो खातो बि ज़रूरु खुलियल आहे असां वरी घटि आहियूं छा असांजा खाता बि खुलिया पिया आहिनि त ओताक जा दरवाज़ा बि खुलिया पिया आहिनि असांजूं ॿाहूं बि महिमान लाइ खुलियूं पयूं आहिनि त असांजा ओतारा बि महिमान लाइ खुलिया पिया आहिनि साईं चाचू मुंहिंजो ख़्यालु आहे त बैंक में हली जांच था करे अचूं जेकॾहिं हवाले जो खातो आहे त पोइ हवाले जी बायोमेट्रिक कराए था अचूं जेकॾहिं अव्हां जो खातो आहे त पोइ अव्हां जी बायोमेट्रिक कराए था अचूं सेठ धनु साहब भला बैंक में खातो हूंदो त पैसा बि त हूंदा न बस कर विच में न ॻाल्हाए अहिड़ी हणंदो सां गोभी जो घर बि हथ कोन ईंदो बैंक में खातो आहे त पैसा बि त हूंदा न पर साईं मां त पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में बैंक ॾिठी बि न आहे त बैंक हूंदी कीअं थींदी कीअं नूर मिठे जो कसम आहे साईं मां त बैंक वियो ई कान त पोइ बाक़ी मुंहिंजो बैंक में खातो कंहिं कोन आहे अरे हवाली मोगा मटर अब भुल चुक थी वेंदी आहे बैंक वारनि खां भुल चुक न आहे थी असां ख़ानदानी अमीर आहियूं थी सघे थो तो हवाली जे ॾाॾे याने मुंहिंजे पीउ हिन जो खातो बैंक में खोलायो हुजे चाचू सुबुह सवेरे बैंक हलंदासीं ठीकु आहे हवाली तूं सुबुह जो सवेरे तयार थी अचां हिते हाज़िर बाबा धनु धोबी साहब तुंहिंजो हुकुम थी न करी आज अहिड़ी हणंदो सां गोभी जो घर बि हथ कोन ईंदो अदा वॾा जी अदा नंढा मूंखे मुर्गीअ जी धप अचे पई तोखे मुर्गीअ जी धप कान पई अचे मां बि मुर्गीअ जी धप थोड़ी महसूस करे रहियो आहियां लॻे थो त कल्ह मुर्गी हिते बि आई हुई अधी सुकड़े असांजी मुर्गी अगवा थी वई आहे असां उनखे पिया ॻोल्हियूं माण्हू आहियो या पहिरीं कुत्ता कंहिंजो पिया पेर खणो कुकड़ जो बि भला पेर खणबो आहे छा अधी सुगड़े अस्सलाम वालेकुम भली करे असां आयासीं तूं बि भली करे आई आया छो आहियो कहिड़ो मुंहुं अव्हां खे सॾु ॾिनो आहे ही मुंहिंजो घर आहे को गंद जो ढेर नाहे जो सॼे ॻोठ जा रोल माण्हू अची हिते गॾु था थियनि अधी सुगड़े असांजी इज़त में खलल न विझो हूअं बि इज़त असांखे रास न आहे ईंदी छो त असां आहियूं बेस्ता पर आया छो आहियो कमु कहिड़ो अथव दरअसल ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी भेण सां मिलण आया आहियूं त पोइ जल्दी कयो न भेण जे मथे ते शफ़क़त जो हथ रखो ऐं भेण खे ख़र्ची ॾियो इहो कमु अदा जुमन कंदो ॻाल्हि इहा त मुंहिंजा हथ धोतल न आहिनि अधी ख़ुशि हूंदी चलो कोसो वाह न लॻंदी हाणे जल्दी कर खीसे में हथ हण तुंहिंजी कमीज़ में त खीसो आहे ई कोन मुआ अदा हाणे पंहिंजी कमीज़ में हथ हण ऐं मूंखे ख़र्ची ॾे इहो कमु अदा ईदन कंदो मुंहिंजे खीसे में नांग वेठो आहे नांग दरअसल ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो खीसो कल्ह बिशनी कटे आहे शायदि मां कल्ह पीढ़ीअ ते वियो हुउसि न बाक़ी सखणी जानी भेड़ तो कुर्बान सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।